स्कॉर्पियो अक़रब मरीख़ यूनिट जे किरण लॻण सां तव्हांजी ज़िंदगीअ में बि तब्दीली अची रही आहे। का नई सोच नवां ख़्याल ॿिनि टिनि ॾींहंनि खां शुरू थींदे ॾिसी रहिया आहिनि। नयूं हालतूं ऐं नई पॉलिसियूं अची रहियूं आहिनि ऐं तव्हां 6 अगस्त ते को वॾो दॿाउ महसूसु कंदा। उन हालतुनि मुताबिक़ इहो मुमकिन आहे त तव्हां का नई पॉलिसी इख़्तियार करियो ऐं नई तरह हालतुनि जी तब्दीलीअ जो मुक़ाबिलो करियो। ऐं ॿियो त के सीक्रेट मालूम थी वेंदा जंहिंसां तव्हांखे मुश्किल हालतुनि जा हल नज़र अची वेंदा ऐं उन्हनि मां माण्हुनि खे सम्झण में तव्हांखे मदद मिलंदी। तव्हां ते कम जो एतिरो घणो दॿाउ पियो आहे जो तव्हां तंग थी विया आहियो। उन लाइ तव्हां का आदत वक़्ती तौरु विझो, को किताबु पढ़ो तफ़रीह जे लाइ या को फ़नी ड्रामो वग़ैरह ॾिसी पाण खे उन बोरियत मां दॿाउ मां ॿाहिरि कढण जी कोशिशि करियो ऐं उन्हनि ॾींहंनि में को दोस्त ठहंदो जेको तव्हांखे बोरियत मां ॿाहिरि कढंदो ऐं उन तख़लीक़ी सलाहियतुनि में इज़ाफ़ो थींदो जंहिंसां वधीक मसइलनि खे हल करण जे क़ाबिल थी वेंदा ऐं तव्हां का नई पॉलिसी जोड़े रहिया आहियो। उन ते अमल